ऐं सभिनी दोस्तनि जो मुराइतो आहे। हिकिड़ा उहे दोस्त आहिनि हिते, उहे पुराणा चेहरा जिन खे आउं सुञाणा ऐं काफ़ी अरसे खां पोइ आउं वरी ॾिसी रहियो आहियां। ऐं कुझु उहे दोस्त जिन खे आउं ख़ासि तौर ते नौजवाननि मां उहे दोस्त जिन खे आउं ॿाहिरि खां ॿाहिरि पढ़ंदो रहंदो आहियां ऐं उन्हनि जा फोटू ॾिसंदो आहियां ऐं अॼु पहिरियों दफ़ो उन्हनि रियल लाइफ में ॾिसां। तव्हांजी तमामु घणी महिरबानी जो मूंखे हिते तव्हां इनवाइट कयो ऐं तव्हांजा लख थोरा जो तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो। जॾहिं ही टॉपिक मूंखे मिलियो, दोस्तनि मूंखे इनवाइट कयो त दानिश्वर जो रोल कहिड़ो आहे, दानिश्वर छा थींदो आहे, हुनजो किरदारु छा थींदो आहे, त मूंखे दरअसल जेको आहे सो पंहिंजो ख़ुशी बि थी ऐं खिल बि आहे। हुनजो सबबु इहो आहे त ही टॉपिक हिन सिंधी सोसाइटी में काफ़ी अरसे खां मां अख़बारनि में पढ़ंदो रहंदो आहियां। कॾहिं कॾहिं डिबेट्स हूंदियूं, आर्टिकल्स माण्हू लिखंदा आहिनि दानिश्वर कीअं आहे, ऐं जेके लेखक आहिनि या जेके उन में पार्टिसिपेंट आहिनि उन्हनि जी जज़्बातियत ॾिसी मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे त उन कहिड़ी क्यूरोसिटी आहे उन्हनि में त हू इहो ॼाणणु चाहिनि कि दानिश्वर कीअं थींदो आहे। आई हैव रेड लॉट ऑफ आर्टिकल्स जेके काविश में, सिंध न्यूज़ में, अवामी आवाज़ में छपिया। ऐं काफ़ी जेको आहे हुन ते रिफ्लेक्ट बि करिणो आहे, सोची ज़रूरत करणो आहे। अदर डे मां हज़रत शाह बिल्लती पिटाई जो जेको ॻाई पियो ऐं हुनजो जेको फेवरेट ऑथर हो क़ुरान खां पोइ मौलाना रूमी, उनजो हिकिड़ो किताबु पढ़ी रहियो हुउसि जेको प्रोज़ जो किताबु आहे। हुनजो टाइटल आहे फ़िही मा फ़िही। उहे जा लेक्चर्स जेको हिन में आहे सो हुन में आहे। इहो किताब जो टाइटल आहे। उन किताब जो पहिरियों पहिरियों लफ़्ज़ आहे गुफ़्त, चयाऊं, फरमायाऊं। मुसलमान लेखक जॾहिं इहो लफ़्ज़ लिखंदा आहिनि चयाऊं, फरमायाऊं, त उन मां ऑटोमेटिक मतिलबु इहो हूंदो आहे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। He said, उन किताब में गुफ़्त the worst of scholars is he. The worst of scholars is he who visits princes. खराब तरीन आलिम वो आहे जेको बादशाहनि वटि वञे। And the best of princes is he who visits scholars. Happy is the prince who stands at the poor man's door. वो शहजादो, वो बादशाह खुशनसीब आहे जेको ग़रीब जे दर ते बीहे।
And wretched is the poor man who stands at the door of prince. वो गरीब मानो बदनसीबा जलीला जेको बादशाह की दलाल दी। I once again repeat, खास तौर पे पहले दिन हुआ the worst of scholars is he who visits princes. This is the supreme definition of an intellectual. No other definition is superior than that. No other criteria is superior than that. This is hadith, this is the Prophet's hadith, it is quoted by Rumi. मजहबी आलम या एड़े तेरे माण्हू कोट न कयो आहे, इहो रूमी कोट कई आहे। वर्ड इंटेलेक्चुअल कंहिंजे लाइ इस्तेमालु थींदो आहे? ही जेके मॉडर्न इल्म आहिनि, मॉडर्न जेके आहिनि से पंहिंजो तशरीहूं आहिनि या मॉडर्न जेको लिटरेचर आहे, मॉडर्न जेको डिस्कोर्स आहे चइनि पंजनि सदियुनि जो, इन में लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे इंटेलेक्चुअल। इन खां अॻु में इहो लफ़्ज़ जेको आहे सो न हूंदो। Scholar, philosopher, scientist, educationist, writer, poet, ये सब जेके से डेफिनेशंस हैं जेके से लीदा आहिनि मुख़्तलिफ़ जेके से पढ़ियल लिखियल माण्हू, नॉवलिस्ट, एसेइस्ट, आर्टिस्ट, ही जेके। लेकिन ही जेको लफ़्ज़ आहे इंटेलेक्चुअल, इहा फिनोमेना बुनियादी तौर पे हिकिड़ी फिनोमेना जेके आहिनि से कंहिं अलाइक कनि ऐं कंहिं एरियाज़ जो ही बेसिकली फ्रेंच अप्रोच है, ही फ्रेंच रियलिटी है, इंटेलेक्चुअल जवाब है। ॿियनि तहज़ीबनि बाद में एडॉप्ट कई आहे। जर्मन्स, इंग्लिश, अमेरिकन्स, उहे घणो करे अञा ताईं जेको आहे सो पंहिंजे हुते इहो इस्तेमालु न कंदा आहिनि, फ्रेंच इस्तेमालु कंदा आहिनि। त फ्रेंचनि खां पोइ फॉलो कयो उनखे रूस 19वीं सदी में ऐं 20वीं सदी में। ॿिनि माण्हुनि लाइ फ्रेंच इंटेलेक्चुअल लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहिनि ऐं उहे ई माण्हू हुननि जा मॉडल्स, ऐं उहे माण्हू हुननि जा मॉडल्स आहिनि। उहे ई मॉडल्स उनजी का डेफिनेशन कया, दे फॉलो द मॉडल्स। उन मयार ते जेके ॿिया माण्हू पढ़ियल लिखियल हुन ते लहनि त उहो इंटेलेक्चुअल आहे न त इंटेलेक्चुअल न आहे। उहे ॿ माण्हू आहिनि, वोल्टेयर ऐं रूसो। दे स्टार्टेड विद दिस। वोल्टेयर ऐं रूसो खे फ्रेंच इंटेलेक्चुअल चवंदा आहिनि ऐं उहो उन्हनि जो मॉडल आहे। उन्हनि जो कमु, उन्हनि जी लाइफ, उन्हनि जा वर्क्स, उन्हनि जी अप्रोच, उन्हनि जी अमली जेको आहे सो पंहिंजो इल्मुनि में हुननि जो रोल, इल्मुनि में ऐं तहरीकुनि में हुननि जो रोल, दैट इज़ जेको आहे सो पंहिंजो डेफिनेशन ई आहे। वट एवर इज़ वोल्टेयर एंड रूसो इज़ इंटेलेक्चुअल। दानिश्वर में रूसो फ्रेंच ॾाढा सख़्त आहिनि, कंजूस आहिनि। हू तरह चंद माण्हुनि खे 20वीं सदी ताईं अॼु ताईं उन खां पोइ इंटेलेक्चुअल जो ख़ताब मिलियो। देयर आर वेरी फ्यू पीपल। विक्टर हुगो लाइ चवण त हू इंटेलेक्चुअल 19वीं सदी में। 20वीं सदी में सिर्फ हिकिड़े माण्हूअ खे हुननि इंटेलेक्चुअल चयो,
जेके भी उनजा कंटेम्पररीज हुया ॿिया हुया उन्हनि जी ख़ताब न ॾिनो दैट इज़ जॉन पॉल सार्टर सार्टर जा जेके कंटेम्पररीज आहिनि वॾा नॉवलिस्ट आहिनि उन खां बि उन जहिड़ा मशहूरु आहिनि उन जहिड़ो उन्हनि अदब लिखियो या थिएटर लिखियो या ऐसे लिखी अल्बर्ट काम्यू हो आंद्रे मार्लो हो आंद्रे जीत हो रेमंड एरोन हो उन्हनि मां कंहिंखे बि हुननि इंटेलेक्चुअल कढी न सघियो न उनखे टाइटल ॾिनो एक्सेप्ट जॉन पॉल सार्टर उनखे छो उनजो कैरेक्टर उनजो किरदारु उनजो अमल उन खां पोइ इंटेलेक्चुअल जो ख़िताब न ॾिनो They can be philosopher, not intellectuals. उन्हीं सदी में 20वीं सदी में Marxists and Russians, of course, जेको आहे काफ़ी माण्हुनि खे इंटेलेक्चुअल सदन शुरू कयो and it is very famous for the intellectuals चवंदा आहिनि बैलेंस्की के चौथा है इंटेलेक्चुअल 20वीं सदी में जॉर्ज लुकास जेको हंगेरियन जर्मन ऑथर हो इंटेलेक्चुअल हो उनखे इंटेलेक्चुअल सॾियो वेंदो आहे यूरोपियंस बि मञींदा आहिनि ईस्ट यूरोपियंस बि मञींदा आहिनि रशियंस बि मञींदा आहिनि Then comes Jawaid Bhutto, Noam Chomsky. He also fits in that category. लेकिन अमेरिकी कल्चर जेको आहे सो उनजा पंहिंजा हिकिड़ा स्टैंडर्ड्स आहिनि पंहिंजा हिकिड़ा जेके आहिनि से पंहिंजो उहो आहिनि many people call him intellectuals but लेकिन उनखे जेके आहिनि से ॿिया प्रोफेशनल पॉइंट ऑफ व्यू आहिनि लिंग्विस्ट सॾींदा आहिनि या ऑथर सॾींदा आहिनि या पब्लिसिस्ट सॾींदा आहिनि Now, इन्हनि सदियुनि में दुनिया में इन्हनि जे समाजनि में पैदा कया जेके आहिनि से माण्हू वाई ही उन्हनि खां छो डिफरेंट रूसो ऐं वोल्टेयर छो डिफरेंट आहे consistently, permanently को माण्हू जेको एस्टेब्लिशमेंट के ख़िलाफ़ हुजे जेको हाकमनि जे ख़िलाफ़ हुजे जेको अपर क्लास जेको आहे पंहिंजे इंस्टीट्यूशन जे ख़िलाफ़ हुजे उन्हनि सां कॾहिं बि हुन सबमिट न कयो हुजे नंबर 1 नंबर 2 ऐं कॉन्स्टेंटली हुन पंहिंजे ख़्यालनि सां माण्हुनि ताईं नवन जेको आहे सो पंहिंजो एस्पेक्ट्स ते ऐं नवन सूरतालनि में या पुरानी सूरतालनि में मुसलसिल प्रोड्यूस कंदो हुजे पंहिंजी नॉलेज ऐं उन्हनि खे गाइड कंदो हुजे उन्हनि खे लीड कंदो हुजे पंहिंजनि ड्रामनि ज़रिए पंहिंजनि लिखतनि ज़रिए पंहिंजनि जेके बि हुन वटि जेको आहे जंहिंजो बि एक्सपर्ट आहे कमिटमेंट टू द पीपल opposition to the power. ये ब criteria. Not for a single time हुन power सां align कयो हुजे, not for a single time हुन power यानी submit कयो हुजे, न उन्हनि सां शामिल कयो हुजे. That is why जेको आहे सो हू ॾाढा इन मामले में उनजो स्टैंडर्ड ॾाढो सख़्तु आहे. That is why उन्हनि ॿियनि माण्हुनि खे इहो टाइटल न ॾिनो. सार्टर खे ॾिनो, जॉन पॉल सार्टर खे ॾिनो.
and French society may still they are getting English coming to the Indian culture. Constant production ilm ji antahi zaruri hai unna constantly produce karo, constantly work karo. Means कहीं भी सरकारी इन सां वाबस्ता न हुजे उन खां ॿाहिरि हुजे. Well, for some time Jean-Paul Sartre, he was a professor in College de France and he taught for some time in Sorbonne University. लेकिन पढ़ाइण खे जेको आहे सो पंहिंजो हू अमल नथा सघनि पिया. बट इफ ही इज़ वर्किंग इन सम इंस्टीट्यूशन जंहिंजे ज़रिए हू गवर्नमेंट उन ते इंफ्लुएंस करे सघे थी पई, सरकार उन ते इंफ्लुएंस करे सघे थी पई उनजे ख़्यालनि ते या उनजे उन ते या ॿिन्हिनि खे शक पवे त हीउ जेको आहे सो पंहिंजो उन्हनि सां कंहिं न कंहिं नमूने सां जेको आहे सो मिलियलु हूंदो. You question to correct intellectual job. So it's a very strange and very tough criteria. You also keep this criteria in your mind. मुझे request दिया है Sindhi society. You also consider what criteria that Prophet Muhammad alayhi salam has in a quote. Imagine why Rumi was interested in this because of this. Why he was interested in this because of that. Imagine, we are quote he should not go to the princes, he should not go to the government. And he himself never went. Never. In असांजो शाह साईं कॾहिं कंहिं जेको आहे सो पंहिंजो ओवर स्ट्रक्चर जे जेके हिन सां कमिटेड आहे, जेके हिन सां गॾु हुया, and all they wanted to live with him 24 hours. इन त वरी पोइ साल खां पोइ ॾींदासीं नो हिन सां कमिटेड आहे. They wanted to be with him 24 hours. And they all requested him. So he never, he picked up the eye, secluded place, praying. There he founded a space. And he also brought sabni dostan, comrades, friends. And then every day he used to listen to music and constantly produce his poetry. And that was a center. There he used to teach music. There he used to create his own poetry. There he used to give suggestions by the Olympian how to live a life. And remember, he was the great architect too. He was a great architect. अंग्रेजन का अगु जेका सिंध हुई बिफोर इंग्लिश पीरियड, सिंध में 5-6 अहिड़ियूं इबारतूं हुयूं
छड़ियूं 5-6 इबारतूं आहिनि जेके अंग्रेज़नि खां अॻु सलाई कयूं, छड़ियूं 5 या 6। हिकिड़ी उहा ठठे वारी मसीता जेका शाहजहां ठाहे, मकड़ी जा जेके आहिनि सिफ़त जो उहा मकड़ी, ऐं शाह अब्दुल करीम बुल्ली जी मज़ार जेका डिज़ाइन बि शाह साईं कई ऐं कास्टक बि जेको आहे सो जंहिंजूं कैलीग्राफी, जंहिंजी जेका आहे पेंटिंग, जंहिंजूं सिरूं, जंहिंजो रंग, इट वॉज चोज़न बाय शाह। शाह स्पेशली वेंट टू मुल्तान, ऐं मुल्तान में उहा सिरूं, उहे काठियूं, उहे कलर्स, मटीरियल सॼो पाण ॿेड़ी में चढ़ी खणी आयो, खणाए आयो। Then we went to Bulli and जेको आहे सो he constructed the later on साईं नबी बख्श बलोच लिखे थो पियो को उनजे पोयनि में तासुब थी पियो शाह साईं खां पोइ जॾहिं शाह साईं उहा कंस्ट्रक्ट कराई त जेका ओरिजिनल सिर हुन रखी जंहिंमें पंहिंजो नालो ऐं सन उहो हुननि कढाए डिस्ट्रॉय करे छॾियो। नबी बलोच ॾाढो चाहींदो रहियो त मां उहे हथ कया वापसि हिननि खां उनजे पोयां and wanted to see what he has written. Then probably who surrender पुठियां कुछ लिखियो हो, ॿी का वो क्या ना तमन्ना या जेका मता हीअं कयो, but no, he couldn't find. But हुन पंहिंजे हुन में लिखियो आहे, I was searching, constantly searching for that. He गोइते जेको जर्मन शायर आहे उन हिकिड़ो लफ़्ज़ ईजाद कयो, डिस्कवर कयो जी ॿोली में लफ़्ज़ जेके आहिनि से नवां नवां माण्हू जेके आहिनि से लिखंदा आहिनि ऐं ईजाद कंदा आहिनि। जर्मन ॿोली में हिकिड़ो लफ़्ज़ पुट जेको आहे सो इंट्रोड्यूस कयो जेके चवंदा आहिनि वोल्टनशाउम। वोल्टनशाउम जेको आहे टोटल आउटलुक, नॉट वन एस्पेक्ट, एवरीथिंग। जीअं अॻोड़ी दोस्त हिते चई आहे वेरी इंट्रस्टिंग थी त नेचर जे बारे में ॿुधाए, सोसाइटी जे बारे में ॿुधाए, माण्हुनि जे ख़्यालनि जे बारे में ॿुधाए, माण्हुनि जे बारे में टोटल जेको आउटलुक आहे। शाह साईं सिंध जो वोल्टनशाउम आहे। सिंध जी सेल्फ कॉन्शियस साड़ियूं हलो सर्दियूं, पर जॾहिं मर्द पढ़ंदो हुनखे लॻंदो त इट्स नॉट फेमिनाइन जेंडर, इट्स मी। It is not the power of the language. It's not the power of the language. It is the power which is behind this language. Secret power, inner power. The power in the meaning. Not power in the apparent language. It is power in the meaning. I believe सिर्फ शाह जो केस जेको आहे न, if you study what is he and you can say माण्हुनि खे कीअं तालुक़ कहिड़ो आहे शाह जो माण्हुनि सां, तव्हांजे कल्चर सां, तव्हांजे एवरीथिंग सां, तव्हांजे मौसमनि सां, तव्हांजे इन्वायरमेंट सां, तव्हांजे बायोस्फीयर सां। शाह सिंध जे डीप समुंड जे तहनि खां वठी समय में मथे फज़ाउनि में जेका ज़िंदगी आहे, हवाउनि में पखी आहिनि, ककर आहिनि, जोड़ आहिनि, उन्हनि सभिनी जो शायर आहे।
बायोस्फीयर चवंदा आहिनि, मीन्स उहो स्फीयर जिते हयाती आहे। हुन लॻायो आहे समुंड जे तले में वेठल सिकुनि खे विगायो अथई ऐं झुरनि खे विगायो। हुन तव्हांजे तर्फ़नि खे ॻायो आहे, डायमेंशन्स खे ॻायो आहे, तव्हांजे माण्हुनि खे ॻायो आहे, तव्हांजी जोग्राफी खे ॻायो आहे, तव्हांजी निबातात खे ॻायो आहे, तव्हांजे माण्हुनि जे कल्चर खे ॻायो आहे, तव्हांजे ज़ातियुनि खे ॻायो अथई, तव्हांजे ॻोठनि खे ॻायो अथई, तव्हांजे नोमेड्स खे ॻायो अथई। ऐं उहे जेके उतां खां परियां खां माण्हू अचनि था पिया, जंहिंजी का डेफिनेशन कोन्हे का, जेके पहाड़नि ते रहनि था, जेके अंग बबूत आहिनि, उन्हनि खे बि ॻायो अथई। What else? He is the supreme example. He is the example. The capital B. He is that example. Once you have this idea, what else you need? You do not need any other idea. Just follow it. Just try to understand it. Just try to live it. Unfortunate gal jeka thi hai, uha iha thi ta काफी डिस्टॉर्शन अची वई आहे असां असांजी उहा सदी, अरवीं सदी जी एंड, 19th century जी शुरूआत, अरवीं सदी जी एंड, हिकिड़ो उनखे असीं उहो ज़मानो था सम्झूं पिया जंहिंजे बारे में असांखे का मेमोरी कोन्हे। We are totally without a memory. We don't know that culture. We don't know those people. We don't know that history. We don't know that geography. We don't know the civic life छा हुया। असांजी जेका शौरी ज़िंदगी आहे, रिफ्लेक्शन आहे पंहिंजे ई सिंध जे बारे में, जेका असांजी रिफ्लेक्शन आहे, उहा स्टार्ट थिए थी पई 19वीं सदी में, जॾहिं अंग्रेज़ आयो। उनखां पहिरीं जी ज़िंदगी असां विसारे छॾी आहे। जॾहिं अंग्रेज़ आयो, असांजी ॿोली बि उतां ते शुरू थिए, असांजूं इमारतूं बि उतां ते शुरू थियनि, असांजी रहणी करणी बि उतां ते शुरू थिए, असांजा कब्रिस्तान, असांजा घर सभु उतां खां शुरू थियनि, असांजा रिलेशनशिप उतां खां शुरू थियनि, असांजी पॉलिटिक्स उतां ते शुरू थिए, असांजी पॉलिटिकल आइडेंटिटी उतां ते शुरू थिए। इट्स वेरी अनफॉर्चुनेट। उन खां पोइ असीं डिस्ट्रिक्ट सम्झिया वियासीं बॉम्बे जा। We were a separate entity, असां डिस्ट्रिक्ट सम्झिया वियासीं बॉम्बे जा। असांजी चयो वियो त असांजी ॿोली हिननि शुरू कई आहे, हिन खां अॻु में ॿोली कोन हुई। शाह साईं जो जेको गंज लिखियलु आहे, जेको थैंक्स टू जेको आहे मुमताज़ मिर्ज़ा ऐं शाह साईं खे जेको आहे पंहिंजो सजादा नशीननि ॾिनो, मुमताज़ मिर्ज़ा खे पोइ जेको आहे पंहिंजे डिकोड कयो। लुक एट दी ओरिजिनल जेको पंहिंजो गंज आहे, ओरिजिनल जेको गंज आहे, ऑफकोर्स जेको आहे पंहिंजो उनजी मॉडर्न अल्फाबेट न आहे जेका हिन वक़्तु तव्हां पढ़ी रहिया आहियो काविश में या इलाले पाकिस्तान में या सिंधी जेका आहे असां पंहिंजे हुन में दसी किताबनि में पढ़ंदा आहियूं, उहा न आहे। लेकिन छा इहा जेका आहे असां रिटन ॿोली न आहे? इहा उहा ॿोली आहे जंहिंमें शाह साईं कन्वर्स कंदो हो या पंहिंजनि कम्युनिकेट कंदो। दैट इज़ दैट लैंग्वेज जेका गंज में
thanks to the Quas of Eddie, खुशकिस्मती then community we have this. Then community खुशकिस्मती we have this. लेकिन को जेका 19वीं सदी में जेका असांजी ज़िंदगी शुरू थी ऐं असां ने जेको आहे सो ही शऊर पैदा थियो त our life started from 19th century since colonialism. And then वो असीं चयोसीं त 20वीं सदी में असांजो अदब बि चेंज थी वियो, असांजो मौज़ूअ जेके आहिनि से तब्दील थी विया, असांजी शाइरी तब्दील थी वई, असांजूं सनफ़ूं तब्दील थी वयूं, असांजूं जेके आहिनि से अप्रोच जेका आहे असां उहा डिफरेंट थी वई. वी स्टार्टेड कॉलिंग अवरसेल्फ त ही असांजो जदीद दौर शुरू थी वियो. ऐं पोइ असां चयोसीं त हू क्लासिकल दौर हो, हीउ असांजो जदीद दौर आहे. ऐं असांजे जदीद दौर जूं तक़ाज़ाउनि या उनजो डिक्शन या उनजी अप्रोच उहा ॿोली जेका आहे सा ॿी आहे, पुराणी जी ॿोली थी आहे. इहा हिकिड़ी इम्पोज़्ड असांजे मथां पर्सनली आई बिलीव इहा इम्पोज़ सिचुएशन आहे, इहा डिस्टॉर्शन आहे. इट इज़ बिकॉज़ तव्हां हिकिड़े माण्हू जी डेवलपमेंट रोकी आहे. You have produced an amnesia. Now the memory khatam kar chali hai. Now you have put another memory, and then now unke describe kya kar rahe hain. It is just like the psychiatric ward mein patients who die, abnormal patients who doctor not die, who unki memory revive karna hai. ऐं पोइ हुनखे नई जेका असां मैनर्स सेखारींदा आहिनि, नवा वैल्यूज़ सेखारींदा आहिनि, नई मेडिसिन्स ॾींदा आहिनि. कॾहिं कॾहिं एक्सेस जी हालत बि ईअं हूंदी आहे. ऐं पोइ तव्हांखे जेके नई टर्मिनोलॉजी था हू तव्हांखे हलाईंदा आहिनि. It is true that जेका असांजी कंटेम्पररी लाइफ आहे, हिकिड़े इंटेलेक्चुअल जो कमु आहे त हू कॉन्स्टेंटली उन ते पंहिंजा ख़्याल ॾींदो रहे, रेडिकल ख़्याल ॾींदो रहे, ऐं माण्हुनि खे जेका आहे सा उहे कमिटमेंट सेखारे, उनजी पॉलिटिकल ट्रेनिंग कंदो रहे, उनजी एजुकेशनल ट्रेनिंग कंदो रहे. इट इज़ ट्रू, बट रिमेंबर तव्हांजी क़ौम में एमनीसी आहे. एमनीसी आहे. इहो ईअं आहे जीअं आउं अॼु पंहिंजी मेमोरी मूंखां हली वञे न वञे. मूंखे इहा बि ख़बर न हुजे त मुंहिंजो नालो छा आहे. मूंखे इहा बि ख़बर न हुजे त आउं किथे ॼाईंदुसि. मूंखे इहा ख़बर न हुजे त मूंखे कहिड़ी ॿोली ईंदी. इमेजिन कयो असां सां नेशनल लेवल ते इहा सूरत आहे. We don't know. किथे किथे के शयूं थोड़ी मिलन थी पयूं, वो असीं ख़ुशि था थियूं या तफ़ा था ॾियूं, भुली था वञूं मां हसी हुआसीं. ऐं पोइ उन खां पोइ 1930s में मोन इन दड़ो डिस्कवर, राइट, सम्राट मार्शल उनजी मोन इन दड़ो डिस्कवर. Now उन खां पोइ असांजी मेमोरी वरी नए तरीक़े सां थी वई. ओ वी आर 5000 years old. ऐं असांजी कल्चर जेको आहे इमेजिन कयो सचल साईं छा सोचींदो हूंदो पंहिंजी हिस्ट्री करे. उनजो व्यू छा सचल साईं जंहिं मोन जो न ॾिठो डिस्कवर थी न ॾिठो, उनजो छा हूंदो पंहिंजी हिस्ट्री. उहा तव्हां वटि मेमोरी कोन्हे का.
because वो कंटिन्यू न थी। Hence, it's a double task, सख्तरीन टास्क इंटेलेक्चुअल जो इहो बि आहे त हू तव्हांखे सची जेका तव्हां सां सूरत हाली तव्हांजे पास जे मुतलिक़ उहा तव्हांखे ॿुधाए। जेसि ताईं हू तव्हांजी मेमोरी रिकॉल न कंदो, उनखे कॉन्स्ट्रक्ट न कंदो, उनखे यूनाइट न कंदो, उहा जेका आहे सा टुटल हूंदी। तव्हांजी हालत ईअं हूंदी जीअं शीशो टुटल हूंदो आहे ऐं उन में तव्हां पंहिंजी शिकिल ॾिसंदा आहियो। काफ़ी अरसो बाहर रहियो आहे ऐं मूं में इहा कमी आहे। कमी इहा आहे त आई डोंट नो अबाउट पॉलिटिक्स या जेके केतिरो बि पढ़ंदो आहियां, एवरी डे पढ़ंदो आहियां, एवरी डे मां पढ़ंदो आहियां। मुंहिंजी घर वारी वेठी आहे, सुबुह जो मूंखे उथी चवंदी आहे तूं कागज़ थो पढ़ी या मूं थो पढ़ी पियो सिंधी अख़बार। यस बिल्कुलु उथंदे इहो कमु कंदो आहे त सिंध में छा आहे। जेसि ताईं मां उथी इहो न ॼाणा तेसि ताईं मां जेको आहे सो पंहिंजो माण्हू न हूंदो आहे। लेकिन उनजे बावजूदि मूं लिमिटेशन्स मूंखे हरगिज़ सम्झ में न ईंदो आहे, बिकॉज़ आई एम अ ह्यूमन बीइंग। जेसि ताईं तव्हां रहो नथा पिया, मिलो नथा पिया, हालांकि मां मिसाल तौर पर कंहिंजे मज़मून पढ़ंदो आहियां, केतिरनि सां मां मिलियो न आहियां, हाणे मिलियो आहियां। पंहिंजो किथे आहे ही जेके से पंहिंजो मिसाल कोकर आहे, उनजा मज़मून पढ़ंदो आहियां। उहो असांजो दोस्त कहिड़ो आहे जेको इंटेलेक्चुअल आहे, मसूद शाह, उनजा आउं पढ़ंदो आहियां। कहिड़ो आहे हू ॾिठो बि न आहे, दिलीप जोशी के पढ़ंदो आहियां, पढ़ंदो आहियां। मसूद वेठो आहे। सो इन्हनि सभिनी जा जगदीश त मुंहिंजो पुराणो दोस्त आहे, उनजा बि जेके मज़मून पढ़ंदो रहंदो आहे। ऐं जॾहिं मां इहे मज़मून पढ़ंदो आहियां मूंखे जेको आहे सो उत्साह मिलंदो आहे त वेल जेको आहे सो पंहिंजो ही माण्हू जेके रिफ्लेक्ट कनि था पिया, दैट इज़ द टोटल, दैट इज़ गिविंग मी मेमोरी डिवाइस थी कंदा आहिनि, मूंखे ॾाढी ॾींदा आहिनि। बट इवन दो मूंखे कंटेम्पररी सिंधी एतिरी ख़बर कोन्हे का, ऐं हू जेका अॼु डिस्कशन बि थी वई उन मूंखे तमामु घणो जेको आहे सो पंहिंजो रोशनी त माय गॉड। पहिरियों जॾहिं मूंखे कंहिं चयो त हिते कुझु मार्क्सिस्ट आहिनि, उहे तव्हांखे जेके से